नाज़रीन हम ख़बर शामिल कंदासीं। सखर बैराज जे गेट नंबर 44 ऐं 47 के नुक़सान पहुचण बाद आपाशी खाते हंगामी बुनियादनि ते मरम्मत जो कम शुरू करे छॾियो आहे। आपाशी खाते जो चवणु आहे त सखर बैराज मां निकिरंदड़ समूरनि वाहन खे पाणी जी फराहमी ॿिन्ही दरवाज़नि जी बहाली ताईं बंदि रहंदी। आपाशी खाते चयो त नारा, रोहड़ी, खैरपुर ईस्ट, खैरपुर वेस्ट, नादरन दादू, राइस ऐं NW कैनाल में पाणी जी फराहमी रोकी वई आहे। आपाशी खाते जो चवणु आहे त वधीक नुक़सान खां बचण ऐं मरम्मत खे बहितर बणाइण लाइ अपस्ट्रीम खाली करण लाइ सखर बैराज जा समूरा दरवाज़ा मुकम्मल तौर ते खोलिया विया आहिनि। आपाशी खाते चयो त बैराज जे ॿिन्ही दरवाज़नि जी जल्द खां जल्द मरम्मत ऐं मुतासिर वाहन खे पाणी जी फराहमी बहाल करण लाइ पुरज़म आहिनि। आपाशी खाते जो चवणु आहे त मुतासिर वाहन में पाणी जी बहाली जी तारीख़ 72 कलाकनि अंदरि ॿुधाए सघिजे थी। सखर बैराज जी बहाली ऐं जदीद कारी तहत गेट नंबर 44 ऐं 47 समेत समूरनि गेट्स खे तब्दील कयो पियो वञे। तफ़सील मालूम कंदासीं CNTV न्यूज़ जो रिपोर्टर नज़ाकत जतोई खां। नज़ाकत, आगाह कजो त सखर बैराज जो हंगामी बुनियादनि ते मरम्मत जो कम शुरू करे छॾियो आहे, छा अपडेट आहे हिन वटि? जी सखर बैराज में मरम्मत जो कम वो शुरू किया है आपाशी खाते पारां। सखर बैराज के गेट नंबर 44 ऐं 47 के गुज़िरियल रात नुक़सान थियो, जंहिंखां पोइ जेको आपाशी जो वज़ीर है जाम खान शोरो ऐं सेक्रेटरी पिण जेको आहे सखर बैराज जे इथे जो थियल नुक़सान जो जेको आहे जाइज़ो वरितो हो। उन खां पोइ जेको आहे ॿीहर हाणे जेको आहे सखर बैराज ते आपाशी खाते पारां कम शुरू कियो वियो आहे ऐं सखर बैराज जे समूरनि गेटनि खे मथे करे ऐं समूरा गेट जेके आहिनि उहे खोलिया विया आहिनि त जीअं सखर बैराज जी अप स्ट्रीम जेका आहे उहा खाली थी सघे ऐं जेको पाणीअ जो प्रेशर आहे उहो पिणु सके। इन हवाले से मैं ॿुधाईंदो हलां सखर बैराज मां निकिरंदड़ जेके समूरा वाह आहिनि उहे पिणु मुकमल तौर बंदि किया विया आहिनि। उन्हनि में दादू कैनाल, राइस कैनाल, थोड़ी ॿिया जेके वाह आहिनि खाॿे ऐं साॼे पासे वारा उहे मुकमल तौर बंदि कया विया आहिनि। समूरो पाणी डाउन स्ट्रीम में छॾियो वियो आहे त जीअं जेके ख़राब दरवाज़ा आहिनि उन्हनि जी मरम्मत जो कम जेको आहे तेज़ करे सघिजे। ऐं इन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सखर बैराज में जेकॾहिं वाहन जे पाणी खे जल्दी छोड़ न कयो वियो सखर हिन वक़्तु जेको वार्डन जो फ़सुलु आहे उहो पिणु जेको आहे उनजे करे शदीद नुक़सान थियण जो ख़तरो आहे। उनजे करे आपाशी खाते पारां जल्द खां जल्द जेको आहे जेके वाह आहिनि उहे ॿीहर खोलण जो इंतज़ाम कयो पियो वञे। जी नज़ाकत जतोई अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी।